ॾिस हिनमहिल तूं सोचींदो हूंदे न त मां भलो थियां इज़त वारो थियां। हा तूं थी भलो थी इज़त वारो थी, पर मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, 5 मोड़ तुंहिंजे मथां ज़रूरु ईंदा। इन 5 मोड़ में तूं पास थी वए त बाद में तूं बादशाह थींदे। यकीन करे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, कंहिंजी माउ जो बचो आहे, मुंहिंजी नसीहत ते अमल कर, फ़ाइदो पाण वठंदो। हा मां तोखां भला पैसा थो घुरां, जा मां तोखे चयो आहे मूंखे सब्सक्राइब कर, जा मुंहिंजे लाइक कर या शेयर कर, न, तूं ॿुध बसि अमल कर, फ़ाइदे में वेंदे। हा 5 मोड़ तुंहिंजे मथां नाज़िल ज़रूरु थींदा। रब तोखे आज़माईंदो, रब तोखे ज़बरदस्त आज़माईंदो, एतिरे क़दुरु जो तूं इहो ख़्वाब में बि न सोचियो त यार मुंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ा मोड़ बि अचणा हुया। इहे 5 मोड़ इन्हनि खां पास थी वए तूं अहिड़ो तजुर्बेकार थींदे, अहिड़ो तजुर्बेकार थींदे, शायदि जेको बि तुंहिंजे साम्हूं ईंदो इहो तुंहिंजे आॾो का अहमियत न रखंदो। बसि तूं हो जेको ॻाल्हाईंदो न तूं उनखे सम्झी वेंदे, अंदर में उनखे पढ़ी वेंदी। तूं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, उहे 5 मोड़ कहिड़ा आहिनि। नंबर 1 ते साम्हूं वारनि जा लहजा मटिजी वेंदई, पोइ चाहे घर जा भाती हुजनि, अज़ीज़ रिश्तेदार हुजनि, पाड़े वारा हुजनि, एतिरे क़दुरु जो पहिरियों तो माना अहिड़ो तो ते माना हिकिड़ो नज़रानो रखंदा, अहिड़ो ख़राबु नज़रानो रखंदा जंहिंमें तोखे तकलीफ़ थींदी, शिदत सां तकलीफ़ थींदी। यकीन करे सिधो थियण का मज़ाक़ ॻाल्हि न आहे। सिधे थियण में इंसान खे वॾी तकलीफ़ुनि जा सामना ॾिसणा पवंदा आहिनि, सामना। हा बहरहाल, ऐं ॿी कहिड़ी आहे? ॿी इहो त तुंहिंजे मथां माली तंगी बि ईंदी, माली तंगी बि ईंदी। नंबर 1 ते जेको पहिरियों मां तोसां ॿुधायोमांइ त साम्हूं वारनि जा रवैया लहजा चेंज नज़र ईंदई। 2 नंबर ते माली तंगी ईंदई। माली तंगी में तोखे सब्र ऐं नमाज़ खां मदद वठणी आहे। उमीद अल्लाह में रखजांइ, साम्हूं वारनि में न। साम्हूं वारनि में जेकॾहिं उमीद रखंदे त इहा माली तंगी ख़तमु न, इहा वधंदी वेंदई। हा उमीद अल्लाह में रख। हिकिड़ी रुपए जी ज़रूरत हुजे न, रुपए जी, अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जी बारगाह में वञी पंहिंजी दुआउनि खे ड्रिगो कर। हिकिड़ा माण्हू दुआ घुरंदा तकड़ि में, अलाह सही मसइला ईअं हूअं प्लाट अलाह आमीन, ईअं तकड़ि में न, थोरो दुआ खे माना हूअं 2 मिंट घुरंदा न, हीअं 5 मिंट घुर। अलाह सां ॻाल्हाए दुआ में, रब सां कलाम कर, रब खे पंहिंजा दर्द बयानु करे ॿुधाए। रब तुंहिंजे दर्दनि मां वाक़िफ़ु आहे। इंशाअल्लाह अल्लाह जे तरफ़ खां मिलंदई, मूंखे रब जी इज़त जो कसम मिलंदई। रब वटि देरि आहे, अंधेर न आहे। रब को ज़रियो बणाईंदी, को इंसान जे रूप में साम्हूं ईंदई, को त ईअं अचानक रोड त अलाह न ॾींदो आहे, रोड त अलाह कंहिंखे बि न ॾींदो आहे। जेके चवंदा न इहे रोड त मूंखे मिलियो अलाह ॾिनो, न, रोड त पराओ आहे। रोड त तोखे मिलणु शुरू थी वञे, सम्झ मुंहिंजे साम्हूं मौत बीठो आहे। रोड ते पियो हुजे, थी सघे खण, ठीकु आहे, तूं ॻोल्हा कर, कंहिंजो आहे कंहिंजो न आहे, कंहिंजो न आहे, पर कंहिं ज़रूरतमंद इंसान खे ॾिसे न, ज़रूरतमंद जेको तकलीफ़ में हुजे इहो उनखे ई ॾे, ठीकु आहे, इन जो अजर तोखे मिलंदो। बल्कि मालिक मिली वञे, हीअं त पर्स हिकिड़ी गीदे में रखी घुमाईंदो बते, तूं पंहिंजी कोशिशि कर, पूरी कोशिशि कर, पर तोखे इन रोड वारे में पंहिंजे मथां ख़र्चु न आहे कराइणो। रोड त 50 लधे, 100 लधे, 10 लभे, इहो पंहिंजे मथां ख़र्चु नथी करणो, इहा सख़्ती सां मना आहे। ॿी ॻाल्हि टियों इहो आहे त घटिया अल्फाज़, घटिया माना चहिरा एतिरे क़दुरु तुंहिंजी ज़िंदगीअ में जॾहिं ईंदा न, क़रीब थींदा न, त पहिरियों तोखे मस्काबाज़ी कंदा, इहे चापलूसी कंदा, हेठियाई कंदई, सनी कंदई, पोइ इहे सनी इहे करण वारा इहे तोखां राज़ तलाश कंदा, इहे राज़ तलाश करे पोइ इहे अचानक ग़ाइबु थी वेंदे। इहे मोड़ तुंहिंजे मथां 5 नाज़िल थींदा। ऐं इन्हनि में तोखे इन वक़्त में तोखे छा करिणो आहे, तकिड़ा राज़ पंहिंजा ॾिसण, मां तव्हांखे जलींदो आहियां, पंहिंजा राज़ शेयर न कयो, पंहिंजा राज़ पाण ताणी दफ़न कयो। हा पंहिंजा राज़ पाण ताणी दफ़न कयो। चौथो बीमारी जा सामना ॾिसणा पवंदई, बीमारी तुंहिंजे मथां नाज़िल थींदी। बीमारी जे वक़्त में माना अलाह तोखे आज़माईंदो त बीमारी जी सूरत हाल में छा आहे, बानो मूंखे पुकारे थो,
शाहे बानो मुॾे सजदा करे थो। ख़ुदा जो कसम केॾी बि शिदत सां केॾो बि तेज़ बुख़ार हुजे न, उन तेज़ बुख़ार में बेड ते न सुम्हिजांइ। इन तेज़ बुख़ार में अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम ॾे भॼिजांइ, नमाज़ पढ़िजांइ, भले केॾो बि शिदत सां बुख़ार हुजे। हा, नमाज़ जो पाबंद कर पाण खे, नमाज़ सां दिलि लॻाई। इहे वक़्ती तौर ते इहे 5 जेके ॿुधाए थो न तुंहिंजे मथां हिकिड़ा मोड़ ईंदा, इहे वक़्ती तौर, पर इहे तुंहिंजे इम्तिहान जा हूंदा। ठीकु आहे, नमाज़ जो पाबंद रहिजांइ, क़ुर जी तिलावत, ईअं चिंगण खां हिते सूर ईअं रॾनि करण खां बहितर आहे त क़ुर पाक खणी अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम सां क़ुर में ॻाल्हाए। क़ुर खे पढ़, तर्जुमो हुन जो पढ़, रब छा थो चवे। मौला अली खे 3 ॾींहं बुख़ार थियो, 3 ख़तमा करे वियो, 3 ख़तमा कढी वियो। ख़ुदा जो कसम अल्लाह जी बारगाह में रोई दुआ पियो करे त या अल्लाह मूंखे 3 ॾींहं बुख़ार नहीं, मां 3 क़ुर जा ख़तमा कढी विया, मूंखे 3 ॾींहं काश ॿिए बि बुख़ार ॾे त 3 ख़तमा मां ॿिया बि कढा। मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जन, ख़ुदा जो कसम बीमारी हालात में बि इम्तिहान हूंदो आहे इंसान जे मथां त हीउ बंदो छा अल्लाह सां केतिरी वफ़ा करे सघे थो। ॾिस न, इन वफ़ा में पास थी वए त तुंहिंजो इन में अजर आहे। साम्हूं वारा सभु वफ़ादार इंसान हूंदई, वफ़ादार माना इम्तिहान ईंदे जो बाक़ाइदे इहे साम्हूं वारा काफ़िला ठाहे बीठे सभु वफ़ादार हूंदे इनशा अल्लाह। छो तो रब सां बीमारी हालात में वफ़ा निभाई आहे, अल्लाह तोसां वफ़ादार ई तुंहिंजे साम्हूं कंदो, घबराए न। अहिड़ा वफ़ादार कंदो जो तुंहिंजे मथां साह ॾियण जे लाइ बि तयारु हूंदा। 5 नंबर बचा इहो अथई त तुंहिंजे मथां हिकिड़ो अमानत जो सामान ईंदो। अमानत जो सामान सम्झे थो न, अमानत में मन पोइ ज़रे जे बराबरि बि हुजे, पोइ इंसाननि जा राज़ हुजे, पोइ इंसाननि जो माल हुजे, उन में कॾहिं ख़यानत न कजांइ। अमानत जे सामान में जेकॾहिं पास थी वे, मदीने वारे सोढ़े सरदार जो कसम, रब एतिरो तोखे नवाज़ींदो जो तुंहिंजे वॾनि में बि कंहिंजी अहिड़ी औकात कोन हुई। रब तोखे एतिरो माना नवाज़ींदो, अमानत में ख़यानत न कजांइ। इहे 5 मोड़ तुंहिंजे मथां अल्लाह जे तरफ़ खां नाज़िल थींदा, इन्हनि मां तोखे पास थियणो आहे। ज़रूरु यादि रखजांइ, इंसान विसारजांइ हिन ॻाल्हि खे। कंहिंजी माउ जो लाल आहे, इंशा अल्लाह तबारक अल्लाह हिन ॻाल्हि ते अमल की पंहिंजी ज़िंदगी ख़ूबसूरत छा बल्कि शहज़ादनि वांगुरु फ़ख़्रु कंदे। जज़ाकल्लाह ख़ैर, मासला। जेकॾहिं एॾा तव्हांजा पर्सनल मसइला आहिनि त मुंहिंजी जीमेल ID अथव sheikh zubair77708@gmail.com। उन में तव्हां पंहिंजो बयानु करे छॾियो। इन बयान जो सवाल जो जवाबु तव्हांखे इनशा अल्लाह वापसि ज़रूरु मिलंदो। जज़ाकल्लाह ख़ैर, मां